हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकिड़ो धनवान बाग़ में वण हेठां ईश्वर जे ज्ञान ध्यान आत्मचिंतन में वेठो हुयो त हिकिड़ो ग़रीब बालक उतां वञी रहियो हुओ। ॾिठाई त हिन वण में सुठा पकल फल लॻल आहिनि। पथर हणी किराए खाई पंहिंजो पेट भरियां। बालक पथर जो वण खे हयो। उहो फलनि खे त कोन लॻो, पर बाग़ में वञी उन धनवान खे लॻो। पोइ त नौकर भॼी आया, ॿाहिरि निकिरी आया ऐं उन छोकिरे खे पकिड़े धनवान वटि वठी विया। चयाऊं, साईं, ही अथव तव्हांजो दुश्मन, पथर हणण वारो, जंहिं तव्हांखे पथर हयो आहे। हाणे जेका सज़ा चओ त असां हिन खे ॾियूं। धनवान चयसि त पहिरीं मां हिन खां पुछां त ही कीअं मुंहिंजो दुश्मन आहे ऐं मूंखे छो पथर हयो आहे हिन मूंखे। धनवान छोकिरे खां पुछियो, बचा त पथर छो हयो? बालक हथ जोड़े तमामु घणी निम्रता सां चवणु लॻो त साईं, मां 2-3 ॾींहंनि जो बुखायल हुयुसि। हिन वण में रस सां भरियल पकल फल ॾिठुमि त पथर हणी हेठि किराए खाए पेट भरियां, पर मुंहिंजी बदकिस्मती हुई जो इहो पथर वण खे लॻण जी बजाए तव्हांखे अची लॻो आहे। तंहिं करे मां तव्हां खां माफ़ी थो वठां, पंहिंजो कयल गुनाह बख़्शायां थो, कृपा करे मूंखे माफ़ करियो। उहो धनवान हुयो परमार्थ ॿुधी वारो ज्ञानवान दिलि में सोचणु लॻो जे ही पथर हिन बालक जो वण खे लॻे वियो आहे त छा ॾिसे वियो आहे, 4 फल मिठा ॾिसे वियो आहे। हीउ वीचारो खाई पेट भरे वियो आहे पंहिंजो, पर इहो पथर हणी मूंखे अची लॻो आहे, सो मां हिन खे छा ॾियां। चई, अगरि पथर वण खे लॻी आहे, हिन खे 4 फल मिलंदो आहे, खाए आहे, पीए वियो आहे, पेट भरे आहे पंहिंजो। हाणे बदकिस्मती सां इहो पथर मूंखे अची लॻो आहे, हाणे आउं हिन खे छा ॾियां, कहिड़ी हिन सां मदद करियां, छा हिन जो भलो कयां। उन छोकिरे खां पुछियईं, तोखे माउ पीउ आहे? छोकिरे चयो त साईं, कुझु बि न, मां ग़रीब मिसकिन बालक आहियां, मुंहिंजो को बि वारिस कोन आहे ऐं न की को मिट माइट आहे, फ़क़ति भॻवान जो आसरो आहे। धनवान सभिनी नौकरनि खे चयो त हिन जा ई लटा पुराणा फाटल कपिड़ा लाराए ॿिया नवां पारायोसि ऐं हिन खे रहण लाइ हिकु कोठी ॾियोसि ऐं स्कूल में विद्या पढ़ण लाइ मोकिलींदा करियोसि। ख़र्च पखो सभु ॾींदा करियोसि। छोकिरे खे चयाईं त रोटी भोॼन रोज़ हितां भंडारे मां खाई वेंदो कर ऐं ॿियो कुझु बि जेकी कुझु बि तोखे खपे न, पैसो ॾोकड़ पंहिंजो पीउ सम्झी, को बि ख़्यालु न करे, पंहिंजो ई घरु सम्झी घुरी छॾींदो कर। छोकिरो धनवान जा अहिड़ा दयालू कृपालू ग़रीब नवाज़ वचन ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं धनवान जे श्री चरणनि ते किरी पियो। ॾिसो, परमार्थ ॿुधी वारो इंसानु केॾो न वॾो कमु थो करे। दुनिया में व्यवहार ऐं परामर्थ ॿई सिद्ध करे आत्मा जो ज्ञान पाए अजर अमर थी सघे थो। तहिड़ी तरह इंसान जो मक़सदु उहो आहे हिते अचण जो, सभिनी दुखनि जी निवृत्ति ऐं परम सुख आनंद जी प्राप्ति। हिन संसार में जनम वठण जो मक़सदु ई इंसान जो इहो आहे। भाई, संसार में रही परमार्थ करियूं, जीवन मुक्त गुज़ारियूं। असांजे व्यवहार में परमार्थ गॾियल आहे, जुदा न आहे। व्यवहार हिकु करणी आहे ऐं परामर्थ रहणी आहे। कंहिं माण्हू जे बर्ताव ई मां बिहेवियर मां ई ख़बर पइजी सघिजे थी त
हिन में केतिरो धन आहे, केतिरो धीरज आहे, केतिरो दिलि मां सुखी आहे ऐं केतिरो प्रेम आहे। देवी संपत्ति जा गुण अथसि या कोन। तॾहिं चयो आहे दिलि कर दरख़्त जी दस्तूर, जेका सले न कंहिंखे सूर। दिलि खे पंहिंजे दरख़्त जहिड़ो ठाहे छॾियो जेको कंहिंखे बि सूर न ॾिए। छार लॻेसि त चङा छणनि मेवा ऐं ॿियो ॿूर। अगरि उनखे को धक बि लॻे थो, केरु नुक़सानु पहुचाए थो दरख़्त खे, पथर बणे थो, तॾहिं बि मेवा थो ॾिए ऐं ॿूर थो ॾिए, ॿियनि जो भलो थो करे। वॾींदड़ सां वेर न करे तोड़े, बञी करे चुक चूर। जेको दरख़्त खे कटींदो आहे न, कॾहिं बि दरख़्त हुन सां वेर कोन कंदो आहे, वणंदो कोन आहे, छेला तो मूंखे कटी। ईअं ई इंसान जी दिलि बि दरख़्त वांगुरु हुजे, भले केरु कुझु बि करे वञे, चित में सब्र हुजेसि। पाण सुकाए छाऊं करे, नित नए सां सिरहरो ज़ूर। पाण सुकाए छाऊं करे, नित नए सां अज़ूर। हिकु संत खां कंहिं प्रेमी पुछियो त साईं केसि ताईं धीरज कयां। महापुरुष चयोसि त उमिरि भर धीरज कर, आख़िर धीरज जो फल मिठो निकिरंदो ऐं अधीरज जो खोटो या कड़ो फल मिलंदो, जेको खाइण जे लाइक़ु कोन आहे। तो जय सिया राम।